बाबा खे सख़्तु सदमो रसियो आहे। जेकॾहिं पीर सोराब जा इहे पेर रहिया पोइ अबा न रुगो गादीअ जी बदनामी थींदी ऐं मुरीदनि जे एतमाद खे बि छीहो रसंदो। बाबा इहा ॻाल्हि ॿुधी मुरीद सुन थी विया आहिनि। बाबा साईं असांजूं नियाणियूं हवेली में दुआ लाइ ईंदियूं वेंदियूं आहिनि। वाकई बाबा साईं तव्हां सही था चओ। सौराब साईं ते केरु इतबार कंदो। बाबा साईं तव्हां जेको फ़ैसिलो कंदा असांखे क़बूल आहे अखियुनि ते आहे। बाबा असांजे बुज़ुर्गनि जूं क़ाइमु कयल रवायतियूं अरे बाबा ईअं पुरज़ा पुरज़ा थींदियूं इहो असां सोचियो ई कोन हो। इन लाइ बहितर इहो ई मूं सम्झो तव्हां मुरीदनि सां राब्तो कजे। बाबा पीर सोराब बि असां मां आहे ऐं असां नथा चाहियूं त असांजे मुरीदनि में असांजी बदनामी थिए। ऐं बाबा असां पंहिंजे मुरीदनि जी नज़रनि में किरी पऊं ऐं असांजो कंधु झुकी वञे। इन लाइ हे ख़लीफ़ा जेके वेठा आहिनि फ़ैसिलो इन्हनि ते छॾियो आहे ऐं तव्हां मुरीदनि ते बि। बाबा साईं असांजी कहिड़ी मजाल आहे जो असां फ़ैसिलो कयूं। बाबा साईं फ़ैसिलो अवां ई कंदव न, असांजा वॾा आहियो। बाबा ॻाल्हि इहा आहे त अहिड़े माण्हूअ खे गिरे रहण जो त को हक़ आहे छा कजे। अदा वॾे जूं अखियूं मुंहिंजे साम्हूं थियूं अचनि। बाबा साईं गुस्ताखी माफ़ कजो, मां अर्ज़ु करण थो चाहियां बाबा। ख़लीफ़ा बाबा तूं बि असांजो ख़ासि ख़लीफ़ो आहीं। तुंहिंजी राय खे बि एतिराम हूंदो। चओ छा थो चवणु चाहीं? बाबा साईं घर जी ॻाल्हि आहे, हे कचायूं पकायूं थींदियूं आहिनि बाबा। बाबा उन्हनि खे दरगुज़र करे सघिजे थो बाबा। अड़े बाबा ख़लीफ़ा दरगुज़र हिकु भेरो ॿ भेरा टे भेरा केतिरा भेरा दरगुज़र कंदासूं। असां खां हाणे इन जूं इहे शरारतूं बर्दाश्त कोन थियूं थियनि। बाबा साईं पीर सोराब रत आख़िर तव्हांजो लोक खिलंदो बाबा। जेकॾहिं साईं खे पुलिस जे हवाले कयो न माण्हू छा चवंदा बाबा। वधीक मालिक आहियो बाबा, जेको तव्हांजो हुकुम हूंदो न असां ख़लीफ़नि मुरीदनि जे अखियुनि ते हूंदो बाबा। अरे बाबा इन लाइ त इन्हनि सभिनी मुरीदनि सां ऐं ख़लीफ़नि सां राय वठण लाइ तव्हां सभिनी खे गॾु कयो आहे। जेका हाणे तव्हांजी मर्ज़ी। बाबा बुरे सां भलाई तमामु भली आहे बाबा। ख़ुदा ऐं रसूल जो माफ़ी बाबति इहो ई हुकुम आहे बाबा त बदिले खां माफ़ी भली आहे बाबा। बाबा ख़लीफ़ा जेका तव्हांजी मर्ज़ी। ऐं हा पोइ हिननि मुरीदनि सां बि मुंहुं तव्हां ॾिजो। बाबा मुंहिंजे वॾनि जे तरफ़ां जेको फ़ैसिलो हो जेका मुंहिंजी नियाणी सौराब खे ॾिनल हुई उन्हनि वॾनि जे फ़ैसिले खे आउं रद्द थो कयां। यानी त मां पंहिंजी नियाणी जो रिश्तो ॾियण खां इनकार थो कयां ऐं मां अहिड़े माण्हूअ सां का बि मिटी माइटी रखणु नथो चाहियां। बाबा बुज़ुर्गनि माफ़ीअ जी दरख़्वास्त कई आहे साईं जन खां। अरे बाबा तव्हां वेहो 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 बाबा तव्हां वेहो मूंखे ॻाल्हाइण ॾियो वेहो। बाबा तव्हां मुरीदनि जो जेको फ़ैसिलो थियल आहे मुंहिंजे अखियुनि ते, पर बाबा मुंहिंजो ज़ाती फ़ैसिलो इहो आहे आख़िर मुंहिंजा बि हक़ आहिनि। मां पंहिंजा उहे हक़ इस्तेमालु कंदुमि। इहो फ़ैसिलो कयो आहे।